अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू अरबाब आला कलाम। वाह कंहिं ख़ूब चयो आहे मायूस न थियणु घुरिजे। जिते हिकु दौर ख़तमु थींदो आहे उते ॿिए दौर जी शुरूआति थींदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे मायूस न थियणु घुरिजे। जिते हिकु दौर ख़तमु थींदो आहे उते ॿिए दौर जी शुरूआति थींदी आहे। मुख़लिस खे धोखो ऐं मुनाफ़िक़ खे मौक़ो न ॾियणु घुरिजे। मुख़लिस खे धोखो ऐं मुनाफ़िक़ खे मौक़ो न ॾियणु घुरिजे। पनाह घुरो ग़ुर्बत खां, उहा तक़रीबन रिश्ता ख़तमु करे छॾींदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे मायूस न थियणु घुरिजे। जिते हिकु दौर ख़तमु थींदो आहे उते ॿिए दौर जी शुरूआति थींदी आहे। रिश्ता ख़तमु करण जी शायदि असुलु वजह मुहबत जी घटिताई कोन आहे। रिश्ता ख़तमु करण जी शायदि असुलु वजह मुहबत जी घटिताई कोन आहे। अहसास जी घटिताई हूंदी आहे। हा कंहिं ख़ूब चयो आहे मायूस न थियणु घुरिजे। जिते हिकु दौर ख़तमु थींदो आहे उते ॿिए दौर जी शुरूआति थींदी आहे। मुक़ररु हद खां वधीक प्यार मुहबत ॾियणु, मुक़ररु हद खां वधीक प्यार मुहबत ॾियणु हिकु ॾींहुं नासूर बणिजी वेंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे मायूस न थियणु घुरिजे। जिते हिकु दौर ख़तमु थींदो आहे उते ॿिए दौर जी शुरूआति थींदी आहे। कॾहिं कॾहिं इंसान खे पंहिंजे पाण खे उन शइ जी सभिनी खां घणी ज़रूरत थींदी आहे जेका कॾहिं कॾहिं इंसान खे पंहिंजो पाण खे उन शइ जी सभिनी खां घणी ज़रूरत थींदी आहे जेका उहा ॿियनि खे विरहाए रहंदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे मायूस न थियणु घुरिजे। जिते हिकु दौर ख़तमु थींदो आहे उते ॿिए दौर जी शुरूआति थींदी आहे। उन जा जज़्बा माक जे मोटिन वांगुरु पाकीज़ा हूंदी आहे। सॼी मुहबत उन जा जज़्बा माक जे मोटिन वांगुरु पाकीज़ा हूंदी आहे। सॼी मुहबत। हासिद तव्हां ते नज़र रखंदो आहे। ज़र्फ़ वारो इंसान कॾहिं बि ताना कोन ॾींदो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे मायूस न थियणु घुरिजे। जिते हिकु दौर ख़तमु थींदो आहे उते ॿिए दौर जी शुरूआति थींदी आहे।